अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हां सभिनी खे पंहिंजे चैनल ते वरी का थो चवां। दोस्तों अॼु मां तव्हांखे स्कॉलरशिप जो फॉर्म फिल करणु सेखारींदुसि। हीअ स्कॉलरशिप सिंधी संगत ऑस्ट्रेलिया जी तरफ़ां सिज यूनिवर्सिटी जे शागिर्दनि लाइ आहे। दोस्तों सभ खां पहिरियां पाण को बि वेब ब्राउज़र ओपन कंदासीं। वेब ब्राउज़र में पाण खे हिते एड्रेस ॾियणी आहे AAUS.org/scholarships। ये वेबसाइट खुले पई। दोस्तों ही वेबसाइट जो एड्रेस आहे AAUS.org/scholarships। दोस्तों ही हिन में जेके डिपार्टमेंट आहिनि उहे डिपार्टमेंट लिखियल आहिनि। उन खां पोइ ही जेके साल जी स्कॉलरशिप ॾींदा उहा 25,000 रुपया हूंदी। ऐं एलिजिबिलिटी क्राइटेरिया जेका आहे त अलामा आया काज़ी कैंपस में पंहिंजा शागिर्द हुजनि, सेकेंड थर्ड या फोर्थ ईयर में हुजनि, उन्हनि जी फैमिली जी इनकम जेका 40,000 रुपया पर मंथ खां घटि हुजे। ऐं स्टूडेंट्स जेको आहे सो 3.2 GPA उनजी मार्क्स हुजनि। दोस्तों सभ खां पहिरियां ऑनलाइन फॉर्म फिल करिणो आहे ऐं उन खां पोइ स्कॉलरशिप जे लाइ तव्हांखे डॉक्यूमेंट्स जेके आहिनि उहे हिन ईमेल एड्रेस ते मोकिलिणा आहिनि scholarships@ssaus.org.au ते। ऑनलाइन फॉर्म फिल करण लाइ ऑनलाइन फॉर्म ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ हिते हिकु फॉर्म खुली ईंदो। हिते सभ खां पहिरियां नालो ॾियणो आहे। उन खां पोइ एप्लीकेंट खे पंहिंजी एड्रेस ॾियणी आहे। जंहिंखां पोइ फादर नेम ॾियणो आहे। उन खां पोइ फादर नेम ऑक्यूपेशन ॾियणो आहे। उन खां पोइ तव्हांखे पंहिंजी फैमिली जी इनकम लिखणी आहे। तव्हांजी फैमिली जी इनकम जेका आहे सा 40,000 खां घटि लिखणी आहे। एप्लीकेंट मोबाइल नंबर हिते पंहिंजो मोबाइल नंबर ॾियणो आहे। उन खां पोइ तव्हांखे हिते पंहिंजी डेट ऑफ बर्थ लिखणी आहे। हिन खां पोइ प्लेस ऑफ बर्थ पंहिंजी तव्हांखे लिखंदव। तव्हां जंहिं ॻोठ या शहर में पैदा थिया आहियो उन खां पोइ नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। नेक्स्ट ते क्लिक करण खां पोइ एप्लीकेंट डिपार्टमेंट तव्हां हिते पंहिंजो डिपार्टमेंट सिलेक्ट कंदव। उन खां पोइ एप्लीकेंट एनरोलमेंट स्टडी ईयर इन 2021। हिन वक़्तु तव्हां ॿिए साल में आहियो, टे में आहियो या चौथे में आहियो त उहो 5 साल सिलेक्ट कंदव। उन खां पोइ CGPA तव्हांजी घणी GPA हिन वक़्तु आहे उहा तव्हां हिते पंहिंजी लिखंदव। स्टूडेंट्स एनरोलमेंट रोल नंबर हिते तव्हां पंहिंजो रोल नंबर लिखंदव। जेको तव्हांजो रोल नंबर हूंदो उन खां पोइ नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ क्वेश्चन नंबर 13 आहे नेम ऑफ रेफरेंस वन। तव्हां पंहिंजे डिपार्टमेंट मां कंहिं बि टीचर जो नंबर हिते नालो लिखंदव रेफरेंस लाइ। उन खां पोइ मोबाइल नंबर उन टीचर जो लिखंदव।
उन खां पोइ ईमेल एड्रेस ॾींदव टीचर जी। हीउ दोस्तो मां तव्हांखे ख़ाली सम्झाइण लाइ पियो लिखां। तव्हां हुन पंहिंजे टीचर जी हिते ईमेल एड्रेस ॾींदव। इन मां वरी तव्हां ॿिए कंहिं टीचर जो पंहिंजे डिपार्टमेंट जो रेफरेंस ॾींदव, हुनजो मोबाइल नंबर हिते ॾींदव। उन खां पोइ हिते उनजी ईमेल एड्रेस ॾींदव। तंहिंखां पोइ पाण नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ बैंक जो नालो ॾींदव, तव्हांखे कहिड़ी बैंक में तव्हांजो अकाउंट आहे। उन खां पोइ पंहिंजो हिते तव्हां अकाउंट नंबर लिखंदव, बैंक जो जेको अकाउंट हूंदो तव्हांजो। उन खां पोइ अकाउंट नंबर विथ IBAN नंबर, इंटर ब्रांच मतिलबु ब्रांच जो कोड आहे उन समेत तव्हां अकाउंट नंबर लिखंदव। जंहिंखां पोइ बैंक स्विफ्ट कोड, बैंक जो कोड जेको थींदो आहे उहो तव्हां हिते ॾींदव। बैंक फुल एड्रेस, बैंक जी एड्रेस जेका आहे मतिलबु कहिड़े शहर में बैंक आहे उहा तव्हां हिते लिखंदव। उन खां पोइ नेक्स्ट कंदव। नेक्स्ट करण खां पोइ तव्हांखे डॉक्यूमेंट्स जेके आहिनि पंहिंजा उहे हिन एड्रेस ते मोकिलिणा आहिनि। इन खां पोइ सबमिट ते क्लिक करिणो आहे। तव्हांजी एप्लीकेशन जेका आहे स्कॉलरशिप लाइ सबमिट थी वेंदी।